वापस आई क्योंकि मैं समझती हूँ कि हमारा मुल्क खतरे में है। मैं समझती हूँ कि हमारे अवाम परेशान है और इसलिए मैं एक बार फिर आपके पास आई हूँ कहने के लिए कि जो बहादुर है उनकी बहन की जरूरत है। आप पाकिस्तान की ताकत है और अगर आज पाकिस्तान मुसलमान दुनिया का एक बहुत बड़ा मुल्क है, ये आपके कुर्बानियों का नतीजा है। इंशाल्लाह फतह आपकी कदमें चूमेगी। जिए बच्चो, सदा जिए पाकिस्तान जिंदाबाद। मैंने रमेश लाल सां जे पंहिंजी पीपल्स पार्टी में बचपन खां वठी हिन वक़्त ताईं मोहतरमा शहीद बेनज़ीर भुट्टो साहिब ऐं पीपल्स पार्टी सां गुज़ारियो आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था त मोहतरमा जी लाइफ कीअं आहे ऐं मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा उहा शख़्सियत हुई, मां सम्झां थो हिन एशिया में, पर हिन खिते में मां अहिड़ो को लीडर ॾिसां ई नथो। छाजे करे हो हर माण्हू जो एहसासु ऐं पंहिंजा माना कारकुन खे लीडर जेके पार्टी जा हुया उन्हनि खे बि हो पंहिंजो माना हिकिड़ो फैमिली सम्झंदी हुई ऐं जेको आहे हर वक़्तु उनखे अवाम जी इंतज़ारु हूंदो त मां पंहिंजे अवाम सां गॾु हुजां या जेको आहे अवाम जे लाइ रोज़गार कयां या डेवलपमेंट 24 घंटा माना जॾहिं आउट जलावतन हुई उनखे इहो हूंदो फ़िकुर त मां पंहिंजे अवाम जी ख़िदमत कयां ऐं अवाम सां गॾु हुजां। हालांकि पूरी हुनखे ॿाहिरि जी मीडिया या दुनिया जा लीडर चवनि पिया तूं हिन वक़्तु हालात में न वञ, जेको आहे जेका पोज़ीशन आहे उहा नाहे तव्हांजे लाइ, त बि हुन चयो त मां पंहिंजी अवाम सां गॾु हूंदुमि। हर वक़्तु जेको आहे हुनखे सोच इहा हूंदी, ख़ासि करे पंहिंजे हल्के जे लाइ त माण्हुनि खे नाले सां सुञाणींदी हुई ऐं फैमिली जा बि उन्हनि खे माना नाला यादि हूंदा त बाबा त हे फलाणो नोटेबल आहे, हितां जो हे जियालो आहे, कारकुन आहे, हुनखे हर वक़्तु माना पंहिंजे अवाम जी माना सोच हूंदी ऐं इहो फ़िकुर हूंदोसि त मुंहिंजो मुल्क तरक़ी करे। ऐं ॿाहिरि वेही मां चवंदोमांसि बीबी हालात ख़राबु आहिनि त तव्हां न अचो, चवंदी त मुंहिंजो मरणु जीअणु पंहिंजी अवाम सां आहे। ऐं थ्रेड बि हुयसि हितां ई जॾहिं अवाम ईद जो ॾियारो हुजे, हितां 23 तारीख़ बीबी शहीद डिसंबर जे रवानी थी आहे जलसो करे आख़िरी लारकाणे वारो पंजाब जे लाइ, 22 तारीख़ हज जी ईद हुजे या रमज़ान जी ईद आहे, त ईद जो ॾींहं ते सुभाणे ते जलसो हुयो, त मां चयोमांसि बीबी तव्हां हिते रही पओ, जो अचे न मूंखे वञिणो आहे जेको आहे पंजाब ऐं KPK में। मां वरी 29 तारीख़ हूअं पहिरियों हिते वापसी 27 26 पर 2 ॾींहं वधाए 29 जो वापसी हो, जेको सखर में जलसो करिणो हुउसि और घोटकी खां वरी वापसी आई प्रोग्राम। पर बदकिस्मती मां त इहो चवंदुमि असांजी बदकिस्मती, असांजी अवाम जी बदकिस्मती, बीबी शहीद थी वई ज़ालमन असां खां बीबी शहीद कर। पर मां अॼु बि इहो सम्झां थो 27 जो ॾींहुं असांखां न विसरंदो आहे, त उहो ॾींहुं मां त इहो चवंदो आहियां असांजो बदकिस्मत ॾींहुं आहे 27 डिसंबर। 27 डिसंबर उहो साल सदियूं गुज़री वेंदियूं, विसरंदो त न। छा करे अॼु बि बीबी जी मज़ार ते तव्हां ॾिसो वञी कंहिं दरगाह ते, जीअं कलंदर लाल शहबाज़ ते वञो त माण्हू पढ़ था विझनि, बीबी जी मज़ार ते बि हाणे दरगाह थी वई आहे सम्झो। उहा पाण शहीद हूअं बि ज़िंदा हूंदा आहिनि, पर बीबी जी मज़ार ते जेको हाज़ुरी भरे थो, मां सां त बीबी ॻाल्हाईंदी आहे बाक़ाइदे। मां बीबी वटि जॾहिं वञी पेरांदी खां वेहंदो आहियां मूंखे जवाबु मिलंदो। इन जे करे असांजे कोर चेयरमैन प्रेसिडेंट आसिफ अली ज़रदारी साहिब जो बि इहो ई आहे त बीबी ॻाल्हाईंदी आहे ऐं इहो जंहिं माण्हुनि जेको बीबी जी मज़ार ते मां सम्झां थो वञी उन मुक़दस सां वञी वेहंदो, बीबी हुनखे जवाबु ॾींदी। इन जे करे उहो ॻाल्हि कई अहिड़ियूं ॻाल्हियूं
जेको आहे असांजे कोर चेयरमैन प्रेसिडेंट असफ अली ज़रदारी साहिब सां थियूं आहिनि ॻाल्हि, अॼु मां तव्हांखे मीडिया ते ॿुधायां थो त उहे अहिड़ियूं ॻाल्हियूं बि हुयूं जेके हिकिड़ी असांजे कोर चेयरमैन असफ अली ज़रदारी साहिब खे ख़बर हुई, ॿी बीबी खे ख़बर हुई, टी आसपा बीबी खे शहज़ादी खे ख़बर हुई, पर बीबी जे दरगाह ते वञी तव्हां वेहंदव तव्हां सां बीबी ॻाल्हाईंदी। पढ़ तव्हां ॾिसो न, जंहिंजी उमेद पूरी थींदी आहे उहो पढ़ अची विझंदो आहे। ईअं कंहिं वॾा लीडर हिते शहीद थी विया ऐं पाकिस्तान में वॾा लीडर थिया बि आहिनि। असांजो शहीद बाबा ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब बि आहे ऐं जेको गढ़ी ख़ुदा बश्क, मां त ईअं सम्झंदो आहियां जीअं करबला में वाक़िया थियल आहे, उनखां पोइ हिते जेको हाणे जे ज़माने जे मुताबिक़ जेको असां ॾिसूं था त बीबी जे ख़ानदान सां जेके करबला वारा वाक़िया थिया आहिनि, उनजे करे इहो क़यामत ताईं कंहिंखां न विसरंदी ॻाल्हि। ऐं जेके माना चवंदा आहिनि त भुट्टो साहिबु ख़तमु थी वियो, भुट्टो साहिब खे शहीद करण खां पोइ बीबी खे शहीद करण खां पोइ इहा क़यामत ताईं पार्टी रहंदी। हाणे हुनजो शहज़ादो असांजो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु आहे, हुनखे अलाह साईं वॾी हयाती ॾे, उहो बि सेम बीबी वांगुरु आहे। हुनखे हाणे मां खां पुछे पियो त शहदाद कोट जो की छा हाल आहे, नए दर रते दर जो। मां चयोमांसि हाणे जेको आहे मुंहिंजी मुलाक़ात थियसि 15 डिसंबर जे ई, त मां चयोमांसि साईं माना उनखे बि इहो फ़िक्रु हो त कंबर शहदाद कोट छा आहे, रतो दर हुन। मां चयोमांसि नए दर रते दर जी मूंखे ख़बर कान्हे, पर शहदाद कोट में अञा जेको आहे पोज़ीशन जेका तव्हां ॾिसी आहे उहा ई आहे। त चयईं त उन जो चयईं त इन ते डेवलपमेंट ते मीटिंग रखंदासीं ऐं मां पंहिंजे शहदाद कोट खे हर शहर खे मां कोशिशि कंदुमि मां पाण ठाहींदुसि। त ऐं माण्हुनि जे लाइ माना बीबी खां पोइ हाणे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिबु, उनखे बि फ़िक्रु आहे, पर फ़िक्रु असांजे ॾिसो न कोर चेयरमैन आसिफ अली ज़रदारी साहिब खे आहे, अदी फरियाद टारपुर साहिब खे आहे, उहा बि जेको हितां जे लॉ एंड ऑर्डर या जेको बि थिए थो उहा उन त नोटिस थी वठे, या हाणे जेके जाप आया आहिनि उहे बि ॾिसो पाकिस्तान पीपल पार्टी अॼु ताईं कंहिं बि हिकिड़े सिर शहदाद कोट में हणाई आहे या असांजो को कंहिंखे रोज़गार ॾिनो आहे। इहो ई असां उमेद रखियूं वेठा आहियूं असांजी पंहिंजी पार्टी में, ख़ासि करे अलाह साईं आसिफ साहिब खे प्रेसिडेंट साहिब खे वॾी हयाती ॾे, सिहत ॾे, ऐं असांजे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खे, अदी फराल टारपुर साहिब खे, बीबी आसपा भुट्टो साहिब खे। मुंहिंजो ख़्यालु आहे असांजा जेके हिते मसाइला हूंदा उहे क़यादत ई हल करे सघंदी, ॿियो कंहिंमें बि न आहे। मां सम्झां थो 27 जो ॾींहुं असांखां विसरण जहिड़ो ई न आहे। मोहतरमा जी जेकी लाइफ में तव्हां हुन सां क्लोज़ रहिया आहियो, खाइण पीअण में हुन कहिड़ी शयुनि खे वधीक तरजीह ॾिनी आहे, पसंदि कयो आहे, ऐं वाक वग़ैरह हुनजी लाइफ ते ज़िंदगी कीअं हुन पंहिंजी। मोहतरमा बीबी खे अलाह साईं हुनखे जन्नत में ॼाए ॾींदो, पर मां तव्हांखे ॿुधायां त हुन जूं शयूं अहिड़ियूं हुयूं त हिते तव्हांखे शहदाद कोट जी मिसाल थो ॾियां। जॾहिं शहदाद कोट आई त हिते मीर नादर ख़ान मक्सी साहिब जे बंगले ते जेको आख़िरी जलसो कयईं, त उतां जलसे खां पोइ निकिरी मूंसां गॾु अदा भावंदास हुयो, त मूंखे चयईं त मां कन में हुनखे चयो त मां चयो दरगाह मियां ग़ुलाम सिद्दीक़ वॾी दरगाह आहे, उते तव्हां हाज़िरी भरियो। त मूंखे चयईं त तूं मूं कयो, मां हितां अधु कलाक में उथी सिधो अचां थी दरगाह ते। तव्हां पूरी संगत ॾिठो हूंदो त दरगाह ते मरहूम मियां अता मोहम्मद बि उते हुयो, उते वञी चयईं त इन सां गॾु इहो थींदो, मां घर तुंहिंजे वेझो घर आहे, तूं चवंदे हल, मूंखे टाइम न अथई, उतां वञी अम्मा खे चओ त बिहनि जा पकोड़ा ऐं पापड़ ऐं पली मटरनि जी चगरे उन वक़्तु हिन टाइम में सर्दी में थींदी आहे उहा, ऐं चांवरनि जो ॾोढो या जूअर जो ॾोढो तव्हां तयारु कराए उहो बि गाॾी में मां खाईंदी हलंदमि। त वरी मां चयोमांसि भला 5 मिंट ईअं खणी न, मुंहिंजो टाइम ज़ाया थी वेंदो, मूंखे हलणो आहे इलेक्शन जा प्रोग्राम ॾिनल आहिनि, इहा शयूं तूं तयारु कराए। मटन जी पली छौंक सां खाईंदी ऐं चणनि जी पली, ऐं उन हर माण्हू सां हुनजो प्यारु हूंदो। खाइण लाइ तव्हां ॾिसंदा हुआ त लारकाणे खां टपंदी त रेड़ी खां बि झले, चवंदी त मां पाण उहा जेका आहे फ्रूट वठंदी, पाण उतां जा पकोड़ा पाण वठंदी, त उहो चाहे करे घुराए बि सघंदी, पर हुनखे शौक़ु हूंदो त मां पंहिंजे रेड़ी वारे खां पाण सुधो वठां, त जीअं हुनजी दिलि
हिमत अफ़ज़ाई थिए, इहे ई शयूं हूंदियूं, ख़ासि करे बीबी जो खाइण जो छोकिरियूं। बाक़ी जेके माण्हू सजूं लॻाईंदा या दावतुनि ते वेंदा हुआसीं, चवंदी त बाबा सजूं खाइण वारा घणा वेठा आहिनि, मुंहिंजे लाइ इहा पली, साग, दाल, बेह। गुलज़ारा मचांडियो, कोशिश डिजिटल।